अस्सलाम वालेकुम। हींअर जो सभ खां वॾे में वॾो सुवालु जेको हर IBA टेस्ट पास PhD ऐं JST कैंडिडेट जे ज़हन में हूंदो उहो इहो त सुभाणे जेको सिंध काबीना जो इजलास आहे उन में तव्हांजो मसइलो हल थींदो या न थींदो। हाणे इहो सुवालु आहे जंहिंजे करे असां एॾे वॾे अरसे खां लॻातार हिकु वॾी जदोजहद बि कई आहे ऐं हर हंधि तालका ज़िला डिवीज़न कराची हर जॻह ते असां हिकिड़ा वॾा वॾा एहतिजाज बि रिकॉर्ड कराए चुका आहियूं। सोशल मीडिया ते ट्रेंड बि हलाए चुका आहियूं ऐं असांजी हर मुमकिन कोशिशि रही त कंहिं न कंहिं तरह सां हीउ सॼो प्रोसेस अनफ्रीज़ थी वञे त जीअं नौजवाननि जे ज़हननि में जेका हिकु परेशानी आहे बेचैनी आहे त उहा जीअं ख़तमु थी सघे। सुभाणे जेको इजलास आहे उन हवाले सां ॿ टे ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिकु अधु जेका अपडेट आहे उहा बि तव्हां सां शेयर करणी आहे। कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त मोहतरम साईं सरदार शाह साहिबु हिकु मीडिया टॉक कई। उन में फेसबुक ते हिकिड़ो जीअं प्रेस रिलीज़ टाइप का शइ ईंदी आहे त उन में तव्हां इहे ॾिठा हूंदा त कुझु शयूं माना उहे अची वियूं। मीडिया टॉक जेका हुई उन जे अंदरि PhD JST जो ज़िक्र मौजूदु न हुयो, पर जेको रिटन फॉर्म में जेका शइ अची वई प्रेस रिलीज़ टाइप उन में हेठां लिखियो पियो हुयो त PhD ऐं JST जो मामिलो असां काबीना मां हल कराईंदासीं। हाणे हिकु उहा प्रेस रिलीज़ हुई जेका फेसबुक ते हली रही हुई ऐं उन जो को सोर्स त अहिड़ो को ख़ासि मूंखे त नज़र न आयो, पर ट्विटर ते असां ॾिठोसीं त जेका ऑफिशियल जेको ट्विटर अकाउंट आहे सिंध हुकूमत जो, सिंध इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जंहिंजी ज़िमेवारी आहे प्रेस रिलीज़ जारी करणु, उन हंधि उन जॻह ते अहिड़ो को बि बयानु मौजूदु न हुयो। साईं सरदार शाह साहिब जा स्टेटमेंट ज़रूरु उते हुया पर उन में PhD JST जो ज़िक्र न हुयो। फेसबुक वारे हुन में हुयो जेको व्हाट्सएपनि में बि तव्हां सभिनी दोस्तनि ॾिठो हूंदो, पर जेको ट्विटर अकाउंट आहे उन ते अलॻि हिकिड़ी प्रेस रिलीज़ हुई ऐं उहा आहे मौजूदु आहे, हींअर बि मौजूदु आहे, तव्हां सभई दोस्त उते ॾिसी सघो था। उन में PhD JST जो ज़िक्र मौजूदु न हुयो। हाणे इन जो इहो हरगिज़ मतिलबु न आहे त साईं सरदार शाह साहिबु अगरि मीडिया में न चयो या फेसबुक वारी प्रेस रिलीज़ में न चयो त हू करणु ई नथो चाहे, ईअं बि न आहे। उन जे नियत ते शक बि न आहे असांखे ऐं हुजण बि न घुरिजे, छो त साईं इलाही वॾा वॾा कम कया आहिनि सिंध जे इन तालीमी मैदान ते ऐं हाणे बि असां पॉज़िटिव आहियूं ऐं उमेद बि रखूं था त जेको सुभाणे वारो इजलास आहे उन में ज़रूरु इन मामले खे अॻियां खणी वेंदा ऐं डिस्कशन कंदा उन ते ऐं को डिसीशन वठंदा। हाणे ॿिए तरफ़ असां अगरि एजेंडा ॾिसूं था जेका सिंध काबीना जे इजलास जी जेको सुभाणे रिथियलु आहे, उन एजेंडा में PhD ऐं JST वारे मामले जो को बि ज़िक्र मौजूदु न आहे। हाणे इन जो काफ़ी दोस्त बि मूंखां सुवाल पुछनि पिया त साईं या मैसेज बि कल्ह ॾाढा तव्हां कया त जेकॾहिं असांजो इजलास में ज़िक्र ई न आहे त छा पोइ बि असांजो मामिलो उते हल थी सघे थो या को डिसीशन थी सघे थो? त बिल्कुलु थी सघे थो ऐं उहो इन जे करे त इहो वज़ीर आला जो पावर हूंदो आहे, उहो उनजो अख़्तियार आहे त हू कंहिं बि मामले ते एजेंडा खां हटी करे बि डिस्कस कराए सघे थो, डिस्कशन कराए ऐं उन ते डिसीशन बि वठी सघे थो। ऐं उहो लाज़मी न आहे त उहो जेका बि ॻाल्हि या जेको बि उते डिसीशन वरितो वञे त उहो हर मामिलो उन एजेंडा जो हिसो हुजे। उन खां हटी करे खोड़ दफ़ा खोड़ मामला कया विया आहिनि ऐं उहे करे बि सघजनि था। हाणे उन में कंहिंजो किरदारु आहे जेको उते डिस्कशन कराए सघे थो, त उन में ज़ाहिर आहे उहो वज़ीर तालीम आहे, छो त हू पाण मेंबर आहे कैबिनेट जो ऐं तालीम जो जेका हींअर ज़िमेवारियूं आहिनि उहे उनजे मथां आहिनि ऐं उहो ई उते काबीना जे अंदरि इहा पॉइंट रेज़ करे सघे थो ऐं उहो ॻाल्हाए सघे थो, चई सघे थो, रिक्वेस्ट करे सघे थो चेयर खे, वज़ीर आला खे, ऐं ॿुधाए सघे थो त साईं हीउ मामिलो आहे, इन ते बि तव्हां डिस्कस कयो या इन ते जेको आहे सो थोरो कंसीडर कयो। त पोइ जेके बि ॿिया कैबिनेट मेंबर्स आहिनि या CM आहे, अगरि उन बहितर सम्झो त उहो बिल्कुलु उन ते डिस्कस कंदो ऐं कंसर्न अथॉरिटीज़ जीअं सेक्रेटरी जीअं हाणे नओं बि अची वियो आहे उन्हनि खे बि घुराए करे जेको बि उन्हनि खे डिसीशन वठिणो हूंदो एजुकेशन जे हवाले सां उहो वठंदा ऐं वठी बि सघंदा। हाणे इहे त असां उन्हनि जे अख़्तियार जी ॻाल्हि कईसीं त इहे उन्हनि जा पावर आहिनि ऐं हू करे सघनि था। ॿिए तरफ़ मां असांखे जेका अपडेट शेयर करणी उहा इहा हुई त जॾहिं बि ॾिसो को डिसीशन वरितो वेंदो आहे
ऐं अहिड़ा के मामलात हूंदा आहिनि त उन में लॉ मिनिस्ट्री जो किरदारु ॾाढो अहम हूंदो आहे। ऐं हमेशह जॾहिं बि डिसीशन वरिता वेंदा आहिनि त उन्हनि खां राय मालूम कई वेंदी आहे, को ओपिनियन वरितो वेंदो आहे ऐं हर कानूनी पहलू खे ॾिठो वेंदो आहे। सो मां उन्हनि खां मालूम कयो ऐं उन्हनि सां राब्तो कयो त छा जेको आहे एजुकेशन डिपार्टमेंट तव्हां सां को कॉन्टेक्ट हींअर कयो आहे या नाहे कयो, छो त उन्हनि जो फीडबैक बि तमामु घणो ज़रूरी आहे या उन्हनि जो पॉइंट ऑफ व्यू तमामु ज़रूरी हूंदो आहे। सो उन हवाले सां मूंखे उन्हनि इहा ॻाल्हि कई त बिल्कुलु उन्हनि असां खां मालूम बि कयो आहे ऐं असां खां सभु अपडेट्स बि वरिता आहिनि ऐं फैक्ट्स बि वरिता आहिनि त छा हक़ीक़तूं आहिनि, छा आहे छा नाहे, जेको कुझु बि आहे उहो ॿुधायो। सो उन्हनि खां उहा मालूमात वरिती वई आहे ऐं मां उन खां जॾहिं इहा पुछा की त तव्हां उन्हनि खे कहिड़ी इंफॉर्मेशन ॾिनी आहे, छा उहो ई ॻाल्हि कई आहे जेका तव्हां निगरान जे दौर में कंदा हुयो या उन खां का मुख़्तलिफ़ ॻाल्हि कई आहे, त हुननि इहा ॻाल्हि कई त असां वटि जेके शयूं आहिनि, जेके बि फैक्ट्स आहिनि असां उहे उन्हनि सां शेयर कया आहिनि ऐं जेके फैक्ट्स जेके पहिरियां निगरान सां शेयर कया उहे असां हाणे बि हिननि सां माना हिकिड़ा माना कम्युनिकेशन जे ज़रिए असां उन्हनि खे ॿुधायो आहे त बाबा हीअ हक़ीक़तूं आहिनि। पर उन सां गॾोगॾु असां उन्हनि खे इहा बि ॻाल्हि कई आहे लीगल पॉइंट ऑफ व्यू खां त निगरान जेको सेटअप हुयो उन वटि उहा अथॉरिटी न हुई, तव्हां वटि इहा अथॉरिटी आहे, अगरि जेकॾहिं तव्हां कंदो त कोई इशू कोन्हे ऐं तव्हां करे सघो था। हाणे इन मतिलबु इहो थियो त जेको लॉ डिपार्टमेंट आहे उन बि हिकिड़ो पॉज़िटिव उन्हनि खे सिग्नल ॾिनो आहे त तव्हां जेकॾहिं कयो त करणु चाहियो त बिल्कुलु तव्हां करे सघो था। बाक़ी जेके फैक्ट्स आहिनि उहे बि उन्हनि खे ॿुधायूं आहिनि। हाणे इहो उन्हनि जो माना पॉइंट ऑफ व्यू आहे। हाणे इन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी अपडेट इहा हुई त जेके एजुकेशन में जेके असांजा माना आहिनि पंहिंजा ज़रिया, उन्हनि इहा ॻाल्हि कई त ऑफ द रिकॉर्ड त असां जेको आहे सो साईं सरदार शाह साहिब खे चयोसीं त साईं तव्हां जेको हीउ बयानु ॾिनो आहे, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हुन हलफ़ न खयो हुयो मिनिस्ट्रीअ जो त उन खां पहिरियां हुन चयो त अहिड़ो को बि मामिलो न आहे, का बि शइ कोन्हे। त हाणे तव्हां इन्हनि शयुनि खे कीअं अॻिते खणी वञणु चाहियो था या छा थींदो, छो त तव्हांखे बि ख़बर आहे त हुननि खे हर पासे खां हर रुख खां ॾिसणो हूंदो आहे। त सो हुननि इहा ॻाल्हि कई त बिल्कुलु हींअर जेको आहे सो थोरो माना जीअं थींदो आहे न इंसान जो ज़हन थोरो हेॾे होॾे, उहो कंहिं महिल थिए थो त माना हिकिड़ो वन गो में असां करे छॾियऊं या मोहतात रहूं या छा कयूं। त इहो हींअर उन्हनि जी माना हिकिड़ी ज़हनियत आहे, कैफ़ियत आहे ऐं कंहिं वक़्तु हू कहिड़ी ॻाल्हि था कनि, कंहिं वक़्तु कहिड़ी हू ॻाल्हि करे रहिया आहिनि। सो वधीक मां इन ते घणो नथो ॻाल्हायां, जेकॾहिं घणो ॻाल्हायां थो त घणा वरी दोस्त जेके आहिनि से अपसेट थियनि था, पोइ वरी चवंदा त साईं जेको आहे सो अलाए छा जेको आहे सो असांखे हरूभरू परेशान थो करे। सो इन करे मां तव्हांखे परेशान कोन थो करणु चाहियां। बाक़ी पसे परदा जेके मामला हलनि था उन खां असां बि बाख़बर आहियूं ऐं इन जे करे मां हमेशह चवंदो आहियां त जेसि ताईं तव्हांजो मसइलो हल नथो थिए उन आख़िरी लम्हे ताईं तव्हां पंहिंजी कोशिशि खे न छॾियो, पंहिंजो आवाज़ु उथारींदा रहो। जेकॾहिं सुभाणे वारे इजलास में जेके चांसनि जी ॻाल्हि कजे त उहा मुंहिंजे नज़र में 50-50% आहे। 50-50 इन जे करे थो चवां त हिकिड़ो त एजेंडा जे अंदरि न आहे उहा शइ, ॿियो जेको ऑफिशियल बयानु कल्ह जारी थियो आहे सरदार शाह साहिब जो ट्विटर ते, उन में बि अहिड़ो को ज़िक्र कोन्हे मौजूदु। इन करे मूंखे महसूसु थो थिए 50%। बाक़ी जेको 50% मां जेको चवां थो त मां पुरुमीद छो आहियां, उहो इन जे करे पुरुमीद आहियां 50% त साईं सरदार शाह साहिब इलाही कम कया आहिनि एजुकेशन सेक्टर में, इलाही इनक़लाबी क़दम बि खयां आहिनि। सो मूंखे इहा उमेदु आहे त शायदि हू जेको आहे सो सुभाणे वारे इजलास में ॻाल्हाईंदो ऐं वज़ीर आला अॻियां इहो मामिलो उथारींदो, छो त वज़ीर आला खे बि इन मामले जी ख़बर आहे। सो इन ते को डिसीशन सुठो वठाईंदो। छो इन जे करे मां चवां थो त 50-50%, सरदार शाह जे करे 50% चवां थो, बाक़ी 50% इन करे चवां थो त उन में एजेंडा में इहा शइ न हुई ऐं पसे परदा बि जेके थोरियूं कुझु शयूं हलनि थियूं इन जे करे 50%। सो तव्हां सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हांजो मामिलो सुभाणे हल थी थो वञे त तव्हांखे असां मुबारकूं बि ॾींदासीं ऐं हिकिड़ी तमामु सुठी ख़बर थींदी। पर जेकॾहिं मिसाल अगरि का टाल मटोल कई थी वञे त उन हवाले सां बि मां तव्हांखे पूरी प्लानिंग शेयर कई आहे त कहिड़ी तरह सां असां अॻिते वधंदासीं। सो पंहिंजे पाण खे सिंसियर रखो पंहिंजे मक़सद सां। मक़सदु कहिड़ो आहे, हिन प्रोसेस खे अनफ्रीज़ कराइणो आहे हाणे ऐं जल्दी कराइणो आहे।
देरि नाहे कराइणी, छो त इहो हिकिड़ी शइ तय आहे। काफ़ी माना नौजवान चवंदा आहिनि त अलाए छा थींदो, अफ़वाहुनि ते हलंदा आहिनि। को चवंदो आहे साईं अलाए को जीअं तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, बाबा नई टेस्ट वरिती वेंदी, वेटिंग लिस्ट ख़तमु कई वेंदी। अहिड़ो कुझु बि न थींदो। मामिलो इंशाअल्लाह अॼु न सुभाणे हल त थींदो। असांजी कोशिशि इहा आहे त जल्द खां जल्द हल थिए, माना उन में देरि न थिए। हाणे इहो असांजो हिकिड़ो काज़ आहे त असां था चऊं त फौरी तौर ते इहो हल कयो वञे। ऐं असांजो अॼु वारो जेको ॾींहुं आहे उहो तमामु घणो आम आहे। इन करे मां सभिनी नौजवाननि खे अपील थो कयां त वधि खां वधि सोशल मीडिया ते आवाज़ु उथारियो ऐं तमामु घणियूं पोस्टूं कयो, ख़ासि तौर ते ट्विटर ते। ऐं ट्विटर ते सभु मौजूदु आहिनि। मोहतरम साईं सरदार शाह साहब बि मौजूदु आहे, वज़ीर आला बि मौजूदु आहे, जेके बि स्टेक होल्डर सेक्रेटरी साहब सभु मौजूदु आहिनि। तव्हां उन्हनि खे टेक कयो त जीअं कम अज़ कम सुभाणे वारे इजलास में सीरियस डिस्कशन थिए ऐं उन सां गॾोगॾु डिसीशन बि वरितो वञे। ऐं जेकॾहिं ईअं नथो थिए त पोइ मुंहिंजी सभिनी खे इहा ई अपील आहे त बाबा पोइ पंहिंजे पाण खे तयारु रखो, पोइ तव्हां कराची लाइ बि पाण खे तयारु रखो। ऐं पोइ माना सम्झो त हीअ तव्हांजो राइट आहे, पोइ हक़ु असां इंशा ताला वठी रहंदासीं। ऐं सुस्त न थियो, डरा न थियो। कल्ह बि मां तव्हांखे चयो त बाबा पोस्टूं कयो, हर कयो, पोइ बि तव्हां सुस्ता पिया मुज़ाहिरो कयो। अॻिते तव्हां एक्टिव रहो। ऐं अॼु वारो ॾींहुं जेको आहे सो तमामु घणो आम आहे। इन ते तमामु घणो आवाज़ु उथारियो त जीअं मां चवां थो त हीअ चांस हिन वक़्तु 50-50% आहे त तव्हांजूं पोस्टूं एतिरियूं हुजनि जो राति देरि ताईं असां चऊं त सुभाणे 100% चांस आहे त अनफ्रीज़ थी वेंदो। इहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं तव्हां हज़ारनि जे तादाद में ट्विटर ते लख खां मथे तव्हां पोस्टूं कयो। सो इहो कंदा रहो, इंशा ताला अलाह साईं बहितर कंदो। ऐं हीअ जेका मायूसीअ जी जेका लहर छायल आहे इहा बि ख़तमु थी वेंदी ऐं तव्हां पंहिंजे रोज़गार सां लॻी वेंदा। आख़िरी लम्हे ताईं पंहिंजी कोशिशि जारी रखो। वॾी महिरबानी।